के आहन कबरा के अच्छा के कारा के आहन कबरा के अच्छा के कारा के आहन कबरा के अच्छा के कारा के आहन कबरा फरंगियो तव्हांजा ज़ुल्म सितम मूंखे नथा ॾेजारे सघनि मां तव्हांजो ख़ात्मो करे छॾींदुसि जंगा जंगा मुंहिंजी तोसां जंगा पलीत पेर कर परे ही धरती मुंहिंजी नंगा अरे पी त तोखे तो ॾिसां मां हीअ सुखड़ी नवेल पई नज़र अचे अरे बाबा कासे मो खणी आयो आहियां दोस्त हिन पट गुल मोहम्मद में वाह वाह कुकड़ जी बीह कई ॿुधाए ॾी त को बुनियादी बचो आहे हाँ यार पर यो संगत जो रायो बे फनकारा ते भी लगो पियो आ हाँ सोट तोहारे गायण का गाबे जी रंब बलिया गाई तो भलो हाँ सोट मीरन के भी तो पंजन मां लगी न भत हिकरन जो रोकी वरी तू थो हे जो कोन मुझे चीच में छलड़ो आ या बहार जी निशानी थई आहे सादड़ो पर मां सुलेन के साह में सांढी वेठो आ हो लखन जो छलो वा टके जो की भाया ए पींघे में पदरा धाओ पींघे में पदरा पींघे में पदरा जानू पींघे में पदरा ए पींघे में पदरा धाओ पींघे में पदरा पींघे में पदरा जानू पींघे में पदरा छोरा कोन न सुधरंदव अधु पगार त हिनारो कुकड़ तो खाई वने अधु वरी न रोचवार उस्ताद मां त तहां मरजी वियो आहियां बाबल साईं ही पखी इन सासी साह खुदा जा हिनन जे खाधे ते रंज न थी ए खाईंदा न त तुंहिंजे बचड़न खे दुआ कंदा हिन वारे जेके शर्त जा पैसा थींदा न ए वाइदो आ सब तोखे ॾींदुसि तूं रुगो दुआ कर बाबा दुआ क्या है करे भी चंगो कम तो बिन खे वेढ़ाइण शैतान जो कम आ वती तो बेज़बानन के भाला हणाईंदो हा बाबा कुकड़ विढ़ाइण ॾोह आ तूं जो मेले ते वञी मल्ह ॾिसंदो ई अरे छोरा मल्ह तो सिंध जी सकाफत आ इहे पाण में विढ़नि था जाठा था हणनि मणका था भॼनि मेजाला था खड़कनि उते वॼायो ताड़ियूं उहा सकाफत आहे बाक़ी जैसा कुकड़ विढ़ायासीं त शैतान थी पियासीं बस करे ये मुझे घर आया गिद्दू बंदर स्कूल में एडो नंढड़ा ॿार बिगोड़ न कंदा मार पवई खुदा जी है फाड़ियो हुई बाबा छद न कावड़ खे मां तो के उस्ताद जलाल जो ओड़ो कलाम तो बुधाया तो रूह के राहत मिली वी जई हा हा आदा थी वने एडी देर करे छोथा यार वचो एडी देर करे छोथा यार वचो नथा सारल हो तको मोया बचोरे एडी देर करे तो भली यार आए तुझू लख भलायूं असा पाणा तुझे लाए तालियूं वेठे गायूं असा पाणा तुझे लाए तालियूं वेठे गायूं भली यार आए अदा छॾ हाणे कलाम खे हथ त मिलाए खुशी अदी हा मां बुखुसा चाचा साईं तव्हां खुश आहियो हाँ मां खुश आहियां बाबा तव्हां खुश आहियो मां जी चाचा तव्हांजी दुआऊं आहिनि अल्लाह वॾी हयाती ॾे तो न्याणे तुंहिंजी अम्मा छोरा रोशू
बाबा रोशन राही चो रोशन राही वर स्टाइल किंग ऑफ एक्शन। अरे हाँ हाँ हीरो पुत्र उठ वञ कुकड़ कोन आया मुझो न्याणियूं ॾिसे तो मेहमान थी आयूं आहिनि उथी अधे वारो कुकड़ खल्ला तई ज़बान दंभिया मता मुझे कुकड़ जो नालो वरतो अथई। अरे भाणे वारो कुकड़ नथो चवाए ओ शर्म वञ कुकड़ कोन आया उथी अबा मां त अड़िजी वियो आहियां न भागा मथे में लगी आ। बाद के ज़माने में स्टेज ड्रामो करण ॾाढो ॾुखियो कमु हुयो। 6 महीना रिहर्सल हलंदी हुई। उस्ताद 6 महीना बाक़ी को सोलो कमु थोड़े ही हो। मिट्टीअ जे दड़े ते स्टेज ठहंदी हुई। स्टोरी लिखण खां अॻु में उस्ताद फी वठी छॾींदो हो। उस्ताद हीरो खां घणी फीस वठंदा हुया? मां त डांदनि जी जोट खपाए उस्ताद जे तिरीअ ते पैसा रखिया हा। बदांत बाक़ी छा तॾहिं वञी हीरो जे स्क्रिप्ट खे हथ लातुमि। बस हिकिड़े ई ड्रामे में उस्ताद मूंखे 2 लख बि ॾेई छॾिया। दादा फिरोज लाला फिरोज। उस्ताद चबो त तव्हां वॾियूं कुर्बानी ॾिनियूं आहिनि। हा चरिया फन कुर्बानी घुरंदो आहे। मां तव्हां खां करेक्टर जा 2000 तो घुरां तव्हांखे तप चढ़ी थो वञे। सुभाणे पंहिंजी फी जमा कराए छॾिजो। जी उस्ताद। अदा तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां बिरादरीअ जो साथ ॾियो या पंहिंजे भाउ जो। अदा वॾा तव्हां खां बि वधीक अदे जी बेइज्जती थी आहे। शायद बिरादरी वारनि खे ख़बर न आहे त ही रोशन राही जो भाउ आहे। रोशन राही जो मूंखे कसम आहे तुंहिंजे यकतारे जे तुम्बीअ जो तुंहिंजे बेइज्जतीअ जो पलां तूं ॻाए वॼाए कंदासीं। इहो तोसां हिकु असील कुकड़ जे मालिक जो वाइदो आहे। सुभाणे जेकॾहिं न छने में कंहिं बि ॿिए फनकार आब कई न त मां ईअं सम्झंदुसि त तव्हां मुंहिंजा सगा भाइर ई न आहियो। सुभाणे वञी छने खे 6 जॻहनि तां बाहि ॾेई बिरादरी सां बगावत जो ऐलान थो कयां। ऐलान जा सका आस्ते ॻाल्हाए। सुभाणे तेगिन खे बाहि ॾींदे लॻी वञे का कनात खे बाहि त असांजे ख़िलाफ़ ॿारण वारे छॾींदा। कुझु सोचो सुभाणे जेकॾहिं न छने में को फनकार ॻाए वियो ईअं सम्झो त असां सभिनी जे मुंहं ते तो घुमायो आहे। तो मुंहं ते घुमाइण कोन ॾींदासीं ऐं हिन फनकार खे कॾहिं बि छने में ॻाइण कोन ॾींदासीं। सुभाणे इहो फनकार शहर ॾांहुं ईंदो पर असांजे ॻोठ ताईं कोन पुॼी सघंदो। इहो वरी कीअं दा? अड़े चरिया फनकारनि खे वाट तो अगवा कंदासीं। यानी कि असां धाड़ेलनि जो रोल कंदासीं। असां मास्तर जा पुट रहूं धाड़ो कीअं हणबो आहे असांखे कहिड़ी ख़बर। मूंखे सभु कुझु अचे थो। मूं स्टेट ड्रामे में धाड़ेले जो कैरेक्टर कयो आहे। किरदार त तो कयो आहे पर इहो त ॿुधाए असलो किथां आणींदासीं। अदा असलो मिली वेंदो ऐं कपड़नि जो बंदोबस्त बि मां पाण कंदुसि। धाड़ेले जो मेन किरदार माना धाड़ेलनि जो सरदार इन ई डायरेक्शन मां पाण कंदुसि। वाड़े सुरी लावा असां बि धाड़ेल थियूं हे मेन किरदार थे। अड़े असां सां गॾु तोखे बि धाड़ेल थियणो पवंदी। बाक़ी असांखे सम्झाईंदो केरु? अड़े चरिया सम्झाइण जी त डायरेक्शन चइबो आहे। हाणे तव्हां घर हली तयारी कयो त मां असलो ऐं कपड़नि जो बंदोबस्त कयां थो। ठीकु आहे दादा ॿियो फनकार वरी असांजे ॻोठ। गुल खे सम्झाएसि गड़बड़ थो करे न किन। अड़े बेवकूफ़ो मां तव्हांखे हिदायत कई हुई त धाड़ेला पंहिंजो नालो न वठंदा आहिनि। अतोराणो चरियो आहे शानो थोरई आहे। हिन सदाई वेरा आहिनि कुकुर हिन कहिड़ी ख़बर माण्हू कीअं अॻिबा कबा आहिनि। बाबो असांजो ॿार पढ़ाए उन्हनि खे अकुल वारो बणाए छॾियो। मास्तर जा पुट थी करे मोगा थी पिया आहियो।
बाबा असांजो अॼु जो उनवान आहे सदोरा पुट पींघे में पधरा। औलाद सभु कंहिंखे प्यारो हूंदो आहे, पोइ भली उहे इंसान हुजनि या जानवर। बाबा अवां ॾिठो हूंदो त जॾहिं कुकड़ पंहिंजनि बच्चनि खे दाणो चुगाईंदी आहे ऐं उन महिल हुनजी नज़र कंहिं बाज़ या ॿिलीअ ते पवंदी आहे त पंहिंजनि बचड़नि खे पंहिंजनि खंभनि में लिकाइण जी कोशिशि कंदी आहे। अहिड़ी तरह इंसाननि खे बि पंहिंजा बच्चा ॾाढा मिठा हूंदा आहिनि। ऐं तव्हां सभु पंहिंजे पीउ माउ जे अखियुनि जा तारा आहियो, पर जेकी सदोरा पुट हूंदा आहिनि उहे पीउ माउ सां गॾु पाड़े वारनि खे बि वणंदा आहिनि। अहिड़ो कमु कॾहिं न आहिनि कंदा जो उन सां हुननि जे पीउ माउ ऐं पाड़े वारनि जी दिलि आज़ारी थिए। हमेशह अहिड़ा कम कयो जो तव्हांजे पीउ माउ खे माण्हू चवनि त हिननि जा ॿार सदोरा आहिनि। गुल तूं के पे त फनकार मंझंदि जी मानी बि भत वारनि वटि अची खाईंदो आहे। शाम थी थिए सिज थो लहे। मता का छा जिंदे देर कई हुजसि? अची वेंदो दाफ़ न कयो। गाड़ी त अचे थी, बिरकार त फनकार जहिड़ा ई अथसि, लॻे थो इहे ई आहिनि। खबरदार होशियार। अरे चरियो आई छा होशियार थो करीं? अरे तू को मेन धाड़ेल थो रही आई? बाक़ी केरा मेन धाड़ेल? बुधा मेन त तो रोशन अदा रोशन गुल के समझाएसे गड़बड़ तो कराई करे न किन। अरे बेवकूफ़ो, मां तव्हांखे हिदायत कई हुई त धाड़ेल पंहिंजो नालो न वठंदा आहिनि। अतोराणो कयो आहे, शानो थोरई आहे। हिन सदाई वेरा आहिनि कुकुर, हिन कहिड़ी ख़बर माण्हू कीअं अॻिबा कबा आहिनि। बाबो असांजो ॿार पढ़ाए उन्हनि खे अकुल वारो बणाए छॾियो। मास्तर जा पुट थी करे मोगा थी पिया आहियो, कुझु अकुल जा कमु वठो, हिक ॿिए जो नालो न वठो। समझी गहना पुट हथ मथे कयो, हथ मथे। अरे अकुल जा अंधाऊं तव्हांखे न आहियां भाऊ, तव्हांखे अथव तव्हांखे। अदा तूं वञ हाणे। अरे तोखे नथो चवां, बाक़ी कंहिंखे आ मूंखे तई करिया उते वञी ॻाइणो आहे। वो कुकुर थोरा ई वेठा आहिनि। तूं वञी महफ़िल में ॻाए, मां हिननि फनकारनि खां फोन थो करायां त असां कोन था अचूं। अदा उते तुंहिंजी फरमाइश ते को कलाम चवां? अरे हल हाणे निकिरण जी करदार थी ते वठी हलो। इहे अंगण मुझे खैरल जा वसंदा, इहे अंगण मुझे गुलण जा वसंदा। चाचा मामा खिली मुड़ बधंदा, चाचा मामा खिली मुड़ बधंदा। इहे अंगण मुझे खैरल जा वसंदा, इहे अंगण मुझे गुलण जा वसंदा। धीअ कंहिंजा पई सिरा चवीं? चाचा बस दिल पई विंदरायां, ॾेरनि जा सेहरा थी चवां, भाउ मिठड़े जा सेहरा थी चवां, बस दिल थी ठारियां। धीअ मां त चवां थो हिन अङण ते ख़ुशियूं अचनि, तोसां गॾु सॼे ॻोठ जूं मायूं वेही सेहरा चवनि, पर ही छोकिरा मुंहिंजा सुधरंदा कोन ऐं न हिननि खे अधो रही बख़्श संग ॾींदो। चाचा न्याणियूं त परायो धणो हूंदियूं आहिनि, आख़िर केसी ताईं माउ पीउ न्याणियुनि खे घर में विहारींदो। मां त चवां थी असां वारा छोकिरा न कंहिं कमकार सां लॻी पवनि त बाबा सां मां पाण ई ॻाल्हाए हिननि जी शादी करायां।
धीअ इहे कोन सुधरंदा। हिकिड़े खे ॻाइण जो शौक़ु ऐं ॿिए खे वरी अदाकारीअ जो भूत सुवार आहे। अलाह करे का इन्हनि खे मंज़िल मिले त मुंहिंजी जान छुटे। अलाह कंदो त ईअं ई थींदो चाचा। धीअ इहे सदोरा पुट नज़र कोन था अचनि। चाचा अॼु मंझंदि जी मानी बि कोन खाइण आया हा घर। मंझंदि खां ई लॻा हूंदा सबाझड़े जे घाटे में। ॻाइणे पुट खे ॻाइण मिली वियो हूंदो ऐं हुननि खे वरी खाइण जो मौक़ो मिली वियो हूंदो। चई त सही हो चाचा। ओ अल्लाह आंदा मुटा खैर सा, ओ अल्लाह आंदा मुटा खैर सा, मोती जा दाना वाला रे मोती जा दाना वाला। ओ अल्लाह आंदा मुटा खैर, ओ मौला आंदा मुटा खैर सा। ए पींघे में पधरा धाओ पींघे में पधरा, पींघे में पधरा जानू पींघे में पधरा। ए पींघे में पधरा धाओ पींघे में पधरा, पींघे में पधरा जानू पींघे में पधरा। अब आखिर भला फनकार पक त ॾिनी हेॾी देर कई थी या कोन पहुतो दी। हाँ चाचा साईं, यार आहे मुंहिंजो, पक ॾिनी अथई। अब मोबाइल ते कॉल करीस देर पई थिए। हाँ चाचा हाँ। आपका मिलाया हुआ नंबर इस वक्त बंद है, कुछ देर बाद कोशिश करें। अब छा थियो? काल भला कान थी वञेसि छा? चाचा नंबर बंद था हलाए छो? कोन ईंदो भली केॾी बि खणी शर्त रखो। तूं पंहिंजी पक बंदि कंदे हाणे बंदूक वात वारी। बंदूक छो हणंदे सोटा? ॾिस जाए ॾिजो तो काल करे मुंहिंजो कज़ियो थियो आहे, मां कोन थो अची सघां। फनकार मिस कॉल थी वञे पाण ई मोत पर कॉल कंदई। ऐं हू काल कनि उन्हनि खे ॿुधाए जाए त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे। छा चई अधे राणे सम्झी वई न? वाह दारो शन वाह, छली बि अथो त नालो न खणबो आहे, वरी बि राणो लॻी पई अथई। खबरदार पहिरीं काल न खणजा। अदा मां हितां हलियो थो वञा, मालिकनि खे ॿुधायूं त सही न। अदा हीअ ॾिस हथ थो ॿुधाए। रोशन तोखे बि हथ थो ॿुधां राणा लिखान। अरे हेॾे तव्हांखे असांजा नाला कहिड़े बेवकूफ़ ॿुधाया आहिनि। हिक ॿिए जो नालो तव्हां पाण ई त वठो पिया। रोशन तूं राणो हो। अदा असां त मरी वियासीं, हिननि निभागनि त नाला बि यादि करे छॾिया आहिनि। भलो थियो ते गुल जो उनजो नालो यादि कोन अथनि। जीअं चयो सुई ईअं ई कजा। हलो 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 हलो, मां खेरल थो ॻाल्हायां। छा चयो फनकार? ने जो पीउ गुज़ारे वियो। बस यार चाचा सबाजरा, तू बि सादो ई, तो फनकारनि जी फनकारी ॾिठी कोन्हे का। इहो मिड़ई बहानो हुअसि, हुनखे का वॾी पार्टी मिली वई, पीउ मिड़ो ई बहानो अथई। अबा कुल हाणे छॾियो इन्हे फनकार, तूं वेह हेॾे मथे संदल ते, तूं पंहिंजा जोहर ॾिना ॿुधई। वाह चाचा वाह, सफ़ा भला वाइड़ो फनकार सम्झो अथई छा? उस्ताद जलाल जो पर पुठ शागिर्द आहियां, गुल जलाल, मरी पवां जो राग चवां। अबा हाणे छॾ बेली नाराज़गीअ खे, मूं वॾे जो चयो मञ। अबा हाणे जे चई त भत में वेहूं, न त हलिया वञूं। दिलि रंजाइण खां पोइ कहिड़ो फनकार राग ॻाईंदो? चाचा छॾीस, मिंथू तो करीस। ॾितल फ़कीर खे घुराए मौलूदनि जी महफ़िल था करायूं। चाचे लाइ मूंखे इज़त आहे, मां ॻायां थो। बाक़ी तो जेका सॼणाइप कई न, ॾींहं क़यामत ताईं मूंखां कोन विसरंदी। अचो मुंहिंजा साज़ींदो। अबा भला हे साज़ीदा वठियो आहे छा? पापा मूंखे ख़बर ई फनकार न ईंदो। यार पोइ तूं ई अॼु कर बिस्मिल्लाह, चढ़ संदल ते।
मुझा खैर सा मोती जा दाना वला रे मोती जा दाना वला ओ अल्लाह आंदा मुझा खैर ओ मौला आंदा मुझा खैर सा महफिल जा ये मोर लाओ महफिल जा दाना वला अल्लाह आंदा मुझा खैर सा ओ अल्लाह आंदा मुझा खैर सा ओ हर आफ्ताब खन डालो मनाया ओ मुजरू कसम खन तू डालो मनाया मुजरू कसम खन तू डालो मना ओ अल्लाह आंदा मुझा खैर सा ओ अल्लाह आंदा मुझा खैर सा महफिल जा दाना वला रे महफिल जा ये मोर ला अल्लाह आंदा मुझा खैर ओ हारे दसल खन डालो मनाया ओ क्यों दसल खन तू मरन मचा ओ अल्लाह आंदा मुझा खैर सा ओ अल्लाह आंदा मुझा खैर सा महफिल जा ये मोर ला रे महफिल जा दाना वल अल्लाह आंदा मुझा खैर सा ओ अल्लाह आंदा मुझा खैर सा बाहर दिए छा खैरल रात घर में कोन आयो छा? बाबा रात जो देर से चक्कर थी आयो हो अदा पैसा पियो घुरे पोइ मां पैसा नहीं भागे 5000 रुपया खणी वियो आ बाकी चई वियो आ त बाबे का सड लिखाइण लाइ पैसा वठी रखजाए जी ही वट पैसा भा खणी जा मां कम ते तो बाबा अदो अलाए केड़ी मल वांदो थी घर अचे सवेरा कैसा स्कूल विंदी अमा जी सवेरा के मां स्कूल छड़े पो कम ते विंदस जी सवेरा ओ जी सवेरा आयस बाबा बस हिकड़ो मिनट सबर कयो मैडम रानी हाने जडे तैयार थे हेलो बाबा अदी अदो भत्ता आने ना तो मुंजे लाए भी रख जा मत बूटियूं खाई वनी ऐं चांवर पया हुजन को नती खावा सिर न वने बाबे के देर थी थे हाने वनी स्कूल बाय बाय भाई ये थई रात जो रिज़्क बापे जू 10 पगारूं असा जी हिकड़ी महफिल जो मट बनाहिन अदा वाके इदा पैसा हिते इलाही पैसा नदा तुक उछले हणंदी अच्छा मुझे कमाईंदड़ भाव के नजर निभागी कहीं जाए जी ए पींघे में पधरा धाओ पींघे में पधरा पींघे में पधरा जानू पींघे में पधरा ए पींघे में पधरा धाओ पींघे में पधरा पींघे में पधरा जानू पींघे में पधरा वो भूरल कर को भेरो असांजा फकीराना हाल थई वो कुर्ब जो कैदी आया केद वेठो तो कमाया वो अब्बा कर को भेरो असांजा फकीराना हाल थई ये बस साणे बस घणो मथो चटियो थई दाबा कर भेरो फलाना कर भेरो ही औलादा एड़ी औलाद को तो अल्लाह औलाद ने दिया तो भलो चाचा केड़ा बाहन आहिन त तुंहिंजा पुट न जेकॾहिं तूं बि उन्हनि लाइ कुझु न कंदे त ॿियो केरु कंदो कहिड़ो मोह खणी वञा थाणे ते छा चवां वरी पुलिस वारनि खे त ही बदमाश मास्तर थड़ी बख्श जा पुट
पधरा पींघे में पधरा धाओ पींघे में पधरा पींघे में पधरा जानू पींघे में पधरा